ये बुटो प्रोग्राम खराब प्रोग्राम खराब करेगा नहीं वो तेरा हेलो मेहरबानी माफ का जो लोड शेडिंग जो दो रहा है बिलाल साहब इंशाल्लाह ताला लोड शेडिंग खत्म करा जाती रस्ते जो ख्याल कयो दोस्तों ने सभी के अर्जा रस्तो बंद न थे यार इकासमा पाजो शऊर आहे जो बीठो है पाजे मोहब्बत में पाजे सरबराह करे बीबी आसपा जो पाजो दोस्तन के अर्जा रैली तव्हांजे साम्हूं तव्हां पाण ॾिठो आहे वध में वध ख्याल कजो त रस्तो बंदि थिए ऐं सिक्योरिटीअ खे बाक़ाइदा प्रोटोकॉल ॾिजो त कंहिंखे तकलीफ़ न थिए अमजद लाशारी साहब खे अर्ज़ कयूं त महिरबानी करे माइक जे वेझो थिए स्पीकर वेझो थिए महिरबानी करे मोहतरम बरकत बबर साहब चेयरमैन यूसी 125 हुसैनाबाद टाउन के अर्ज़ाद मेहरबानी करे पीएस शख्सियत सदर आयो कासमाबाद जे प्रोग्राम के कामयाब करण लाइ पंहिंजो रोल प्ले कयो अॻियां अचो तव्हांजी इज़त तव्हांजो शान तव्हांजो मर्तबो इंशाअल्लाह ताला थक वठंदा मेहरबानी करे रस्ते जो ख्याल कजो ट्रैफिक जाम न थे ट्रैफिक जाम न थे मां शबाना खान के नसीरपुरी जो के अकीला जरमनी के जवाब मेहरबानी करे लेडीज पे पाजो कंट्रोल कजो पाजे प्रोग्राम के कामयाब करा तव्हां आगे अचो तव्हां जो साथ जरूरी है न्याणी जो साथ जरूरी है मीर अफजल साहब के वेलकम चऊं था ऐं मुनाज़िम हुसैन शाह के तव्हांखे वर्क कयूं था मेहरबानी करे प्रोग्राम के कंट्रोल करण असांजी मदद कयो वेलकम वेलकम बीबी आसमा वेलकम शुक्रगुजार आहियूं जाम साहब जा काशिफ साहब जा बिलाल साहब जा बीबीअ खां असांखे टाइम वठियुनि ऐं नसीम नगर ऐं कासिमाबाद ते जेको पंहिंजो वॉइस आहे उहो उजागर करण लाइ असली जो असांजे विच में आहे असां शुक्रगुजार आहियूं पूरा कासिमाबाद जा वापारी ऐं शहरी जाम साहब जा वध में वध तव्हांजो अॼु बहितरीन रोल आहे त ट्रैफिक बंदि न थिए ट्रैफिक हलंदी रहे ऐं प्रोग्राम हलंदो रहे तव्हांजो आवाज़ अलाए कंदे जे पहुचे कासिमाबाद मुबारकूं 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 जिए जिए जान साहब जिए वेलकम बड़े आवाज साथ कासिमाबाद जो आवाज उठे पंहिंजो आवाज में आवाज बढ़ाए वेलकम 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 मुबारकों मुबारकों एडवांस अमीर वज़ीर आज़म जो बिलाल भुट्टो साहब जे पूरन वर्कर खे मुबारकों तव्हांजो तावन
Alhamdulillah syariah biasa. Lepas lima jam sahabat jawabkan. मेहरबानी करे रस्तो खोलजो रस्तो बंद थे जाम साहब असांजे रेलवे सप्लाई करे पियो मेहरबानी करे उन्हीं जो हुकुम जो बाक़ाइदा ये उन्हीं हुकुम जेतिरी कयो कि कासिमाबाद जो शऊर तव्हां सां गॾु आहे मेहरबानी करे माइक जाम साहब जे हवाले कनि पंहिंजे मोहबत जो सबूत पेश कयो Nasai sahabat मेहरबानी करे माइक जान साहब जे हवाले कनि हेलो हेलो वजीर आजम वजीर आजम वजीर आजम वजीर आजम वजीर आजम वजीर आजम बीबी की बेटी welcome शुक्रगुजार स्पेशली कासिमाबाद के यही मैसेज देने के लिए हम सुन रहे हैं हम नहीं सुन अपना मैसेज आपको तोहफा पेश करेंगे इंशाअल्लाह ताला सरदार शाहजहां शाम साहब इंशाअल्लाह ताला कामयाबी होंगे और बाकायदा दिल से कामयाब होंगे
बीबी साहब आपका शुक्रगुजार है, जाम साहब का हम आपका शुक्रगुजार है, मैडम अकीला हो, नसीर फरीद हो, शबाना खान हो, आपके वर्कर हैं, आपके साथी हैं, आपकी बहन है, इंशाल्लाह ताला अपना रोल प्ले करेगी हर फरीद को। हम शुक्रगुजार हैं जाम साहब के, तारिक शाह जामोद के, कि इतना मजमुआ करके कासिमाबाद के अवाम को आपका ये विजन सुनाया। इंशाल्लाह ताला अब नाउम्मीद नहीं होगी कासिमाबाद के अवाम से। मैं शुक्रगुजार हूँ बीबी आसफा का, जाम साहब का। वेलकम 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 वेलकम।